ख़बर शामिल कई पिया कराची में रिपोर्ट में सिकंदर अली टालपुर जी बेहोश थियल औरत के थैले में 27 लाख रुपया हथ मिलियल रक़म ऐं ॿियो सामान औरत पुलिस हवाले कयो वियो आहे। औरत इलाज हेठि आयल तर्जुमान जना अस्पताल कराची जना अस्पताल के गायनी वार्ड ॿाहिरियां बेहोश थियल औरत के थैले में 27 लाख रुपया रोक रक़म ऐं ॿियो सामान हथ कयो वियो आहे, जंहिंजो इलाज अस्पताल में जारी आहे। जना अस्पताल के तर्जुमान मूजब जना अस्पताल के गायनी वार्ड ॿाहिरियां बेहोश थियल औरत के थैले में 27 लाख रुपया नगद ऐं ॿियो सामान हथ कयो वियो आहे। इतला मिलण ते जना अस्पताल जे इंतजामिया ऐं सिक्योरिटी अमलो वाक़े बारे हंधि पहुची औरत खे तिबी इमदाद लाइ वार्ड में मुंतकिल कयो, जॾहिं त ॾखण वुमेन पुलिस खे बि तलब कयो वियो। बेहोश थियल औरत जी फौरी तौर ते सुञाणप न थी सघी आहे, जॾहिं त जना अस्पताल इंतजामिया औरत जे बेहोश ऐं संदसि कब्ज़े मां वॾी रक़म हथ करण बाबति जांच करे रही आहे। जना अस्पताल जे तर्जुमान जहांगीर दुरानी जो चवणु आहे त औरत खे तिबी इमदाद ॾिनी पई वञे ऐं मिलियल समूरी रक़म ऐं ॿियनि सामान जी क़ीमत 1 करोड़ रुपया आहे।